दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां थो वञा तकरार ड्रामे जी अचण वारी किस्त में हाणे नवाब खान जो टाइम थी चुको आहे पूरो। छा नवाब खान मरंदो या भावल बख़्त खे पूरो कंदो, या बख़्त नवाब खान जे चवण ते भावल खे पूरो कंदो, ऐं छा बख़्त जेको आहे उहो या मूसा जे हथां मरंदो या मूसा गॾिजी करे नवाब खान जे चवण ते बख़्त सां भावल खे पूरो कंदो। छा शेर अली ऐं सिजावल जे गॾिजी करे नवाब खान खे पूरो कंदा अचण वारी किस्त में, या नवाब खान इहा गेम सम्झी वेंदो इन्हनि खे पूरो कंदो। छा असद SHO जो हाणे टाइम पूरो थी चुको आहे नवाब खान सां गद्दारी करे, ऐं छा शेर अली जूं अखियूं खुली चुकियूं आहिनि। सभु कुझु दोस्तों अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं। वॾी अपडेट आहे हीअ, आख़िरी हाणे जेको किस्तूं हली रहियूं आहिनि तव्हांखे ॿुधाईंदासीं। छा इहा अॻितण वारी किस्त आख़िरी किस्त आहे, हिन हफ़्ते में ड्रामो पूरो थी वेंदो तकरार, या अञा चंद किस्तां कुझु ॿियूं बि आहिनि। दोस्तों वॾी ख़बर तव्हां शेयर कंदासीं, तकरार ड्रामे जो रिव्यू करे तव्हांखे ॿुधाईंदासीं। इन खे आख़िर ताईं ॾिसो, तव्हांखे अॼु कम जी ख़बर मां ॿुधायां थो। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त कल्ह वारी किस्त में तव्हांखे ॿुधायो त असद SHO जेको सजावल सां मिलियल आहे, शेर अली सां जेको आहे न हू को न को चकर खेॾंदा, ऐं खेॾिया बि सही। ऐं अचण वारी किस्त में शेर अली खे सॼी कहाणी सजावल बि ॿुधाईंदो, ऐं असद SHO बि ॿुधाईंदो छा छा नवाब खान कंदो रहियो आहे तोखे असांखे विढ़ाइण जे लाइ। ऐं शेर अली जूं अखियूं खुली वेंदियूं, ऐं शेर अली चवंदो मां हाणे न छॾींदुसि नवाब, लेकिन सिजावल खान चवंदो न शेर अली तकड़ि न कर, इन खे सुठे नमूने सां अॻे शक बि न पवे, असां पंहिंजो कमु कंदासीं। ऐं शेर अली जेको सबिर बि कंदो ऐं सुधरी वेंदो, ऐं सिजावल जो साथ ॾींदो। ऐं इहा नवाब खान ते ख़बर वञी पुॼंदी त सिजावल ऐं शेर अली हिकु थी चुका आहिनि, इन्हनि जो ठाह थी वियो, ऐं शेर अली सिजावल खे कोन मारियो। पोइ नवाब खान गुस्से में अची वेंदो, दुश्मन जो हिकु थियणु यानी मुंहिंजो मौत सम्झी वेंदो सिजावल खान नवाब खान। ऐं ॿिए तरफ़ त बख़्त जॾहिं वेंदो नवाब खान खे ॿुधाईंदो त भावल मूंखे ॾिसी वरितो आहे हरकत कंदे, हाणे भावल जो मुंहिंजे मथां इतबार न आहे रहियो, तूं इजाज़त ॾे त चाचे भावल खे पूरो कयां, मूंखे माण्हू बि ॾे। ऐं नवाब खान चवंदो ठीकु आहे तूं मारे छॾ, लेकिन मूंसां तोखे मां ॾियां थो उहो जेको आहे न मूंसां सां गॾु इहो क़दम खणु। लेकिन बख़्त चवंदो छा मूंसां इहो क़दम खणंदो, जीअं छो न कंदो, मां मूंसां जे मथां वॾा थोरा कया आहिनि। ऐं नवाब खान मूंसां ॾे नियापा मोकिलींदो, माण्हू मोकिलींदो, लेकिन मूंसां ईंदो ई कोन, थुकी कान हणंदो नवाब खान खे। पोइ नवाब खान खे माण्हू चवंदा त मूंसां नथो अचे, अलाए केतिरा नियापा तुंहिंजा असां ॾिना आहिनि। पोइ मूंसां जे करे नवाब खान सम्झी वेंदो त मूंसां बि नथो अचे, हू दुश्मन बि हिकु थी विया आहिनि, मीर बि सिजावल सां ॿधल आहे। छा मुंहिंजे लाइ दुश्मन को खॾु त नथा खोटे रहिया आहिनि, थी सघे थो मुंहिंजे लाइ को खॾु खोटे रहिया आहिनि। अहिड़े हिसाब सां नवाब खान परेशान थी वेंदो, होशियारु थी वेंदो, छाजे करे नवाब खान सां गॾु हाणे हिकिड़ो ई बख़्त बीठो आहे, ॿिया सभु छॾे या मूंसां बि हाणे जो उन ते बि शक पइजी चुको आहे। मीर छॾियो, सिजावल, शेर अली सभु हिकु पासे थी विया, भावल जो बि बख़्त जे मथां शक अची वियो, भावल नवाब खान सां कॾहिं बि कोन ठहंदो। अहिड़े हिसाब सां नवाब खान सम्झी चुको आहे हाणे मुंहिंजो मौत पको आहे, मां हीउ छा करे छॾियो। हाणे को न को वरी नई ट्रिक किरंदो, असद SHO बि उनजे ख़िलाफ़ु थी चुको आहे। हाणे असद SHO खे हटाइण जी कोशिशि कंदो, को न को तरीक़ो कंदो, को नओं दुश्मन पंहिंजो आणींदो, या कुझु न कुझु चकर किरंदो। ऐं काफ़ी दोस्त सोचे रहिया आहिनि छा इहा अचण वारी आख़िरी किस्त आहे। न दोस्तों, अचण वारी आख़िरी किस्त न आहे, बाक़ी ड्रामो आख़िरी ॾे वञी रहियो आहे। जी हाँ दोस्तों, आहिस्ता आहिस्ता ड्रामो हाणे आख़िरत ॾे वञी रहियो आहे। जो आख़िरी किस्त आहे हाणे आहिस्ता आहिस्ता ड्रामे जी कहाणी खुटंदी वेंदी, ऐं पोइ ड्रामे जो एंड थी वेंदो। ऐं नवाब खान जॾहिं आख़िरी में मरंदो, मरण खां पोइ ड्रामे जो बि एंड थी वेंदो। लेकिन हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे, मां तव्हांखे बार बार हर वीडियो में चवंदो अचां थो, तकरार ड्रामे जो हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे। इन खां पोइ इहो आख़िरी स्पेल जीअं पूरो थींदो ड्रामो ख़तमु थी वेंदो। काफ़ी दोस्त सोचींदा आहिनि यार स्पेल छा हूंदो आहे, उन्हनि खे मां वाज़े करे ॿुधायां दोस्तों, स्पेल चवंदा आहिनि 25 किस्तां जंहिंमें हूंदियूं आहिनि, 25 किस्तनि खे स्पेल चवंदा आहिनि। 25 खां 30 या 20-25 किस्तां जेके हूंदियूं आहिनि उन्हनि खे स्पेल चइबो आहे, ड्रामे जो किस्तां। यानी कंहिं ड्रामे में 10 स्पेल हूंदा आहिनि त 250 किस्त, या 15 स्पेल हूंदा आहिनि त 300-350 किस्त। यानी हिन जो हाणे टाइम पूरो थियण वारो आहे, हिन जी हाणे आख़िरी स्पेल हली रही आहे। काफ़ी स्पेल जा हली विया आहिनि, हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे। हाणे आख़िरी स्पेल जो बि आख़िरी किस्त आहिनि। दुलाब ड्रामे जी बि हाणे ईद ख़तमु थी चुकी आहे, शूटिंग फुल स्केल हलंदी, ऐं उहो सोप सीरियल बि जीअं माना उनजो पहिरियों स्पेल मुकमिल थी वेंदो, वञी 20-25 किस्तां मुकमिल थींदियूं, पोइ उहो हलायो वेंदो, ऐं पहिरियों स्पेल हलंदो त पोइ तकरार ड्रामे जो आख़िरी स्पेल ख़तमु, ड्रामो तकरार बि द एंड थी वेंदो। ऐं ॿियो वरी को न को ड्रामो
दुलाब खां पोइ वरी कंहिं न कंहिं ड्रामे जी वरी शूटिंग स्टार्ट कई वेंदी। ऐं दुलाब ड्रामो हिकु बहितरीनु सोप सीरियल आहे, उहो बि तव्हांखे ॾाढो वणंदो। उन में सुठा अदाकार आहिनि। जीअं जीअं उन जे नालनि जी असांखे पूरी मालूमात मिलंदी उहा बि तव्हां सां शेयर कंदासीं ऐं तव्हांजे साम्हूं रखंदासीं। दुलाब केतिरो ड्रामो सुठो आहे। दुलाब जो जेको आहे दोस्तो बहितरीनु ड्रामो आहे। दुलाब खे ॾिसो, इंतज़ारु कजो ऐं जॾहिं आयो त उहो तव्हां सां पूरी मालूमात शेयर कंदासीं। ऐं तकरार ड्रामे जी स्पेल जीअं ख़तमु थींदो पोइ ड्रामो पूरो एंड थी वेंदो। ऐं तकरार ड्रामे जा मतिलबु हिकिड़ो ही बहितरीनु सीरियल हुयो ज़िंदगी वांगुरु, लेकिन तकरार ड्रामो एंड जी तरफ़ वञी रहियो आहे। ॾुख तव्हांखे बि थींदो हूंदो। बहरहाल ड्रामो हाणे हर गला 300 200 32 33 34 किस्तां अची चुकियूं आहिनि। त हाणे आख़िरी किस्तां बि जेको आहे वधि में वधि सां 15-20 किस्तां 30 किस्तां ॿियो छा सम्झे न 400 ताईं छिके विच में हिते कासे इन खे पूरो कंदा, वधीक न ट पाईंदुसि। आख़िरी किस्त आहे हिन हफ़्ते में ड्रामो पूरो थी वेंदो तकरार, या अञा चंद किस्तां कुझु ॿियूं बि आहिनि। दोस्तो वरी ख़बर तव्हां शेयर कंदासीं। तकरार ड्रामे जो रिव्यू करे तव्हांखे ॿुधाईंदासीं। इन खे आख़िर ताईं ॾिसो। तव्हांखे अॼु कम जी ख़बर मां ॿुधायां थो। दोस्तो पहिरीं ॻाल्हि त कल्ह वारी किस्ते में तव्हांखे ॿुधायो त असद एसे जो जेको सजावल सां मिलियल आहे, शेर अली सां जेको आहे न हू को न को चकर खेॾंदा ऐं खेॾिया बि सही। ऐं अचण वारी किस्त में शेर अली खे सॼी कहाणी सजावल बि ॿुधाईंदो ऐं असद एसे जो ॿुधाईंदो छा छा नवाब खान कंदो रहियो आहे तोखे असांखे विढ़ाइण जे लाइ। ऐं शेर अली जूं अखियूं खुली वेंदियूं ऐं शेर अली चवंदो मां हाणे न छॾींदुसि नवाब, लेकिन सजावल खान चवंदो न शेर अली तकड़ि न कर, इन खे सुठे नमूने सां अॻे शक बि न पवे, असां पंहिंजो कमु कंदासीं। ऐं शेर अली जेको सबिर बि कंदो ऐं सुधरी वेंदो ऐं सजावल जो साथ ॾींदो। ऐं इहा नवाब खान ते ख़बर वञी पुॼंदी त सजावल ऐं शेर अली हिकु थी चुका आहिनि, इन्हनि जो ठाह थी वियो ऐं शेर अली सजावल खे कोन मारियो। पोइ नवाब खान गुस्से में अची वेंदो, दुश्मन जो हिकु थियणु यानी मुंहिंजो मौत सम्झी वेंदो सजावल खान नवाब खान। ऐं ॿिए तरफ़ त बख़्त जॾहिं वेंदो नवाब खान खे ॿुधाईंदो त भावल मूंखे ॾिसी वरितो आहे हरकत कंदे, हाणे भावल जो मुंहिंजे मथां एतबार न आहे रहियो, तूं इजाज़त ॾे त चाचे भावल खे पूरो कयां, मूंखे माण्हू बि ॾे। ऐं नवाब खान चवंदो ठीकु आहे तूं मारे छॾ, लेकिन मूंसां तोखे मां ॾियां थो उहो जेको आहे न मूंसां सां गॾु इहो क़दम खण। लेकिन वक़्तु चवंदो छा मूंसां इहो क़दम खणंदो, चईं छो न कंदो, मां मूंसां जे मथां वॾा थोरा कया आहिनि। ऐं नवाब खान मूंसां ॾे नियापा मोकिलींदो, माण्हू मोकिलींदो, लेकिन मूंसां ईंदो ई कोन, थुकी कान हणंदो नवाब खान खे। पोइ नवाब खान खे माण्हू चवंदा त मूंसां नथो अचे, अलाए केतिरा नियापा तुंहिंजा असां ॾिना आहिनि। पोइ मूंसां जे करे नवाब खान सम्झी वेंदो त मूंसां बि नथो अचे, हू दुश्मन बि हिकु थी विया आहिनि, मीर बि सिजावल सां ॿधल आहे। छा मुंहिंजे लाइ दुश्मन को खॾु त नथा खोटे रहिया आहिनि, थी सघे थो मुंहिंजे लाइ को खॾु खोटे रहिया आहिनि। अहिड़े हिसाब सां नवाब खान परेशान थी वेंदो, होशियारु थी वेंदो, छाजे करे नवाब खान सां गॾु हाणे हिकिड़ो ई बख़्त बीठो आहे, ॿिया सभु छॾे या मूंसां बि हाणे जो उन ते बि शक पइजी चुको आहे। मीर छॾियो, सिजावल, शेर अली सभु हिकु पासे थी विया, भावल जो बि बख़्त जे मथां शक अची वियो, भावल नवाब खान सां कॾहिं बि कोन ठहंदो। अहिड़े हिसाब सां नवाब खान सम्झी चुको आहे हाणे मुंहिंजो मौत पको आहे, मां हीउ छा करे छॾियो। हाणे को न को वरी नई ट्रिक किरंदो, असद एसे चो बि उनजे ख़िलाफ़ु थी चुको आहे। हाणे असद एसे चो खे हटाइण जी कोशिशि कंदो, को न को तरीक़ो कंदो, को नओं दुश्मन पंहिंजो आणींदो या कुझु न को चकर किरंदो। ऐं काफ़ी दोस्त सोचे रहिया आहिनि छा इहा अचण वारी आख़िरी किस्त आहे, न दोस्तो अचण वारी आख़िरी किस्त न आहे, बाक़ी ड्रामो आख़िरी ॾे वञी रहियो आहे। जी हाँ दोस्तो, आहिस्ता आहिस्ता ड्रामो हाणे आख़िरत ॾे वञी रहियो आहे, जो आख़िरी किस्त हाणे आहिस्ता आहिस्ता ड्रामे जी कहाणी खुटंदी वेंदी ऐं पोइ ड्रामे जो एंड थी वेंदो। ऐं नवाब खान जॾहिं आख़िरी में मरंदो, मरण खां पोइ ड्रामे जो बि एंड थी वेंदो। लेकिन हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे, मां तव्हांखे बार बार हर वीडियो में चवंदो अचां थो, तकरार ड्रामे जो हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे। इन खां पोइ इहो आख़िरी स्पेल जीअं पूरो थींदो ड्रामो ख़तमु थी वेंदो। काफ़ी दोस्त सोचींदा आहिनि यार स्पेल छा हूंदो आहे, उन्हनि खे मां वाज़े करे ॿुधायां दोस्तो, स्पेल चवंदा आहिनि 25 किस्तां जंहिंमें हूंदियूं आहिनि, 25 किस्तनि खे स्पेल चवंदा आहिनि। 25 खां 30 या 20-25 किस्तां जेके हूंदियूं आहिनि उन्हनि खे स्पेल चइबो आहे ड्रामे जो किस्तां। यानी कंहिं ड्रामे में 10 स्पेल हूंदा आहिनि त 250 किस्त, या 15 स्पेल हूंदा आहिनि त 300-350 किस्त। यानी हिन जो हाणे टाइम पूरो थियण वारो आहे, हिन जी हाणे आख़िरी स्पेल हली रही आहे। काफ़ी स्पेल जा हली आहिनि, हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे। हाणे आख़िरी स्पेल जो बि आख़िरी किस्त आहिनि।
दुलाब ड्रामे जी बि हाणे ईद ख़तमु थी चुकी आहे, शूटिंग फुल स्केल हलंदी ऐं उहो सोप सीरियल बि जीअं माना हुनजो पहिरियों स्पेल मुकमिल थी वेंदो, वञी 20-25 क़िस्तां मुकमिल थींदियूं, पोइ उहो हलायो वेंदो ऐं पहिरियों स्पेल हलंदो त पोइ तकरार ड्रामे जो आख़िरी स्पेल ख़तमु ड्रामो तकरार बि दा एंड थी वेंदो ऐं ॿियो वरी को न को ड्रामो दुलाब खां पोइ वरी कंहिं ॿिए न कंहिं ड्रामे जी वरी शूटिंग स्टार्ट कई वेंदी। ऐं दुलाब ड्रामो हिकु बहितरीनु सोप सीरियल आहे, उहो बि तव्हांखे ॾाढो वणंदो। उन में सुठा अदाकार आहिनि, जीअं जीअं उनजे नालनि जी असांखे पूरी मालूमात मिलंदी उहा बि तव्हां सां शेयर कंदासीं ऐं तव्हांजे साम्हूं रखंदासीं दुलाब केतिरो ड्रामो सुठो आहे। दुलाब जो जेको आहे दोस्तो बहितरीनु ड्रामो आहे, दुलाब खे ॾिसो ऐं इंतज़ारु कजो ऐं जॾहिं आयो त उहो तव्हां सां पूरी मालूमात शेयर कंदासीं। ऐं तकरार ड्रामे जी स्पेल जीअं ख़तमु थींदो पोइ ड्रामो पूरो एंड थी वेंदो ऐं लेकिन सिजावर ख़ान चवंदो न शेर अली तक न कर, इन खे सुठे नमूने सां अॻे शक बि न पवे, असां पंहिंजो कमु कंदासीं। ऐं शेर अली जेको आहे सबिर बि कंदो ऐं सुधरी वेंदो ऐं सिजावल जो साथ ॾींदो। ऐं इहा नवाब ख़ान ते ख़बर वञी पुॼंदी त सिजावल ऐं शेर अली हिकु थी चुका आहिनि, इन्हनि जो ठाह थी वियो ऐं शेर अली सिजावल खे कोन मारियो। पोइ नवाब ख़ान गुस्से में अची वेंदो, दुश्मन जो हिकु थियणु यानी मुंहिंजो मौत सम्झी वेंदो सिजावल ख़ान नवाब ख़ान। ऐं ॿिए तरफ़ त बख़्त जॾहिं वेंदो नवाब ख़ान खे ॿुधाईंदो त भावल मूंखे ॾिसी वरितो आहे हरकत कंदे, हाणे भावल जो मुंहिंजे मथां एतबार न आहे रहियो, तूं इजाज़त ॾे त चाचे भावल खे पूरो कयां, मूंखे माण्हू बि ॾे। ऐं नवाब ख़ान चवंदो ठीकु आहे तूं मारे छॾ, लेकिन मूंसां तोखे मां ॾियां थो उहो जेको आहे न मूंसां सां गॾु इहो क़दम खण। लेकिन बख़्त चवंदो छा मूंसां इहो क़दम खणंदो, चईं छो न कंदो, मां मूंसां जे मथां वॾा थोरा कया आहिनि। ऐं नवाब ख़ान मूंसां ॾे नियापा मोकिलींदो, माण्हू मोकिलींदो, लेकिन मूंसां ईंदो ई कोन, थुकी कान हणंदो नवाब ख़ान खे। पोइ नवाब ख़ान खे माण्हू चवंदा त मूंसां नथो अचे, अलाए केतिरा नियापा तुंहिंजा असां ॾिना आहिनि। पोइ मूंसां जे करे नवाब ख़ान सम्झी वेंदो त मूंसां बि नथो अचे, हू दुश्मन बि हिकु थी विया आहिनि, मीर बि सिजावल सां ॿधल आहे, छा मुंहिंजे लाइ दुश्मन को खॾु त नथा खोटे रहिया आहिनि, थी सघे थो मुंहिंजे लाइ को खॾु खोटे रहिया आहिनि। अहिड़े हिसाब सां नवाब ख़ान परेशान थी वेंदो, होशियारु थी वेंदो, छाजे करे नवाब ख़ान सां गॾु हाणे हिकिड़ो ई बख़्त बीठो आहे, ॿिया सभु छॾे या मूंसां बि हाणे जेको उन ते बि शक पइजी चुको आहे। मीर छॾियो, सिजावल, शेर अली सभु हिकु पासे थी विया, भावल जो बि बख़्त जे मथां शक अची वियो, भावल नवाब ख़ान सां कॾहिं बि कोन ठहंदो। अहिड़े हिसाब सां नवाब ख़ान सम्झी चुको आहे हाणे मुंहिंजो मौत पको आहे, मां हीउ छा करे छॾियो। हाणे को न को वरी नई ट्रिक किरंदो, असद देसी चो बि उनजे ख़िलाफ़ु थी चुको आहे, हाणे असद देसी चो खे हटाइण जी कोशिशि कंदो, को न को तरीक़ो कंदो, को नओं दुश्मन पंहिंजो आणींदो या कुझु न को चकर किरंदो। ऐं काफ़ी दोस्त सोचे रहिया आहिनि छा इहा अचण वारी आख़िरी क़िस्त आहे, न दोस्तो अचण वारी आख़िरी क़िस्त न आहे, बाक़ी ड्रामो आख़िरी ॾे वञी रहियो आहे। जी हाँ दोस्तो, आहिस्ता आहिस्ता ड्रामो हाणे आख़िरत ॾे वञी रहियो आहे, जो आख़िरी क़िस्त आहे हाणे आहिस्ता आहिस्ता ड्रामे जी कहाणी खुटंदी वेंदी ऐं पोइ ड्रामे जो एंड थी वेंदो। ऐं नवाब ख़ान जॾहिं आख़िरी में मरंदो, उन मरण खां पोइ ड्रामे जो बि एंड थी वेंदो। लेकिन हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे, मां तव्हांखे बार बार हर वीडियो में चवंदो अचां थो, तकरार ड्रामे जो हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे, इन खां पोइ इहो आख़िरी स्पेल जीअं पूरो थींदो ड्रामो ख़तमु थी वेंदो। काफ़ी दोस्त सोचींदा आहिनि यार स्पेल छा हूंदो आहे, उन्हनि खे मां वाज़े करे ॿुधायां दोस्तो, स्पेल चवंदा आहिनि 25 क़िस्तां जंहिंमें हूंदियूं आहिनि, 25 क़िस्तनि खे स्पेल चवंदा आहिनि। 25 खां 30 या 20-25 क़िस्तां जेके हूंदियूं आहिनि उन्हनि खे स्पेल चइबो आहे, ड्रामे जो क़िस्तां। यानी कंहिं ड्रामे में 10 स्पेल हूंदा आहिनि त 250 क़िस्त, या 15 स्पेल हूंदा आहिनि त 300-350 क़िस्त। यानी हिन जो हाणे टाइम पूरो थियण वारो आहे, हिन जी हाणे आख़िरी स्पेल हली रही आहे, काफ़ी स्पेल जा हली विया आहिनि, हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे, हाणे आख़िरी स्पेल जो बि आख़िरी क़िस्त आहिनि। दुलाब ड्रामे जी बि हाणे ईद ख़तमु थी चुकी आहे, शूटिंग फुल स्केल हलंदी ऐं उहो सोप सीरियल बि जीअं माना हुनजो पहिरियों स्पेल मुकमिल थी वेंदो, वञी 20-25 क़िस्तां मुकमिल थींदियूं, पोइ उहो हलायो वेंदो ऐं पहिरियों स्पेल हलंदो त पोइ तकरार ड्रामे जो आख़िरी स्पेल ख़तमु ड्रामो तकरार बि दा एंड थी वेंदो। ऐं ॿियो वरी को न को ड्रामो दुलाब खां पोइ वरी कंहिं ॿिए न कंहिं ड्रामे जी वरी शूटिंग स्टार्ट कई वेंदी। ऐं दुलाब ड्रामो हिकु बहितरीनु सोप सीरियल आहे, उहो बि तव्हांखे ॾाढो वणंदो, उन में सुठा अदाकार आहिनि, जीअं जीअं उनजे नालनि जी असांखे पूरी मालूमात मिलंदी उहा बि तव्हां सां शेयर कंदासीं ऐं तव्हांजे साम्हूं रखंदासीं दुलाब केतिरो ड्रामो सुठो आहे। दुलाब जो जेको आहे दोस्तो बहितरीनु ड्रामो आहे, दुलाब खे ॾिसो
इंतज़ारु कजो ऐं जॾहिं आयो त उहो तव्हां सां पूरी मालूमात शेयर कंदासीं। ऐं तकरार ड्रामे जी मूंखे ॾिसी वरितो आहे हरकत कंदे, हाणे भावल जो मुंहिंजे मथां एतबार न आहे रहियो, तूं इजाज़त ॾे त छा चए भावल खे पूरो कयां, मूंखे माण्हू बि ॾे। ऐं नवाब खान चवंदो ठीकु आहे तूं मारे छॾ, लेकिन मूंसां तोखे मां ॾियां थो, उहो जेको आहे न मूंसां सां गॾु इहो क़दम खण। लेकिन वक़्तु चवंदो छा मूंसां इहो क़दम खणंदो, जीअं छो न कंदो, मां मूंसां जे मथां वॾा थोरा कया आहिनि। ऐं नवाब खान मूंसां ॾे न्यापा मोकिलींदो, माण्हू मोकिलींदो, लेकिन मूंसां ईंदो ई कोन, थुकी कान हणंदो नवाब खान खे। पोइ नवाब खान खे माण्हू चवंदा त मूंसां नथो अचे, अलाए केतिरा न्यापा तुंहिंजा असां ॾिना आहिनि। पोइ मूंसां जे करे नवाब खान सम्झी वेंदो त मूंसां बि नथो अचे, हू दुश्मन बि हिकु थी विया आहिनि, मीर बि चावल सां ॿधल आहे। छा मुंहिंजे लाइ दुश्मन को खॾु त नथा खोटे रहिया आहिनि, थी सघे थो मुंहिंजे लाइ को खॾु खोटे रहिया आहिनि। अहिड़े हिसाब सां नवाब खान परेशान थी वेंदो, होशियारु थी वेंदो, छाजे करे नवाब खान सां गॾु हाणे हिकिड़ो वक़्तु बीठो आहे, ॿिया सभु छॾे या मूंसां बि हाणे जो उन ते बि शक पइजी चुको आहे। मीर छॾियो, सिजावल, शेर अली सभु हिकु पासे थी विया, भावल जो बि वक़्त जे मथां शक अची वियो, भावल नवाब खान सां कॾहिं बि कोन ठहंदो। अहिड़े हिसाब सां नवाब खान सम्झी चुको आहे हाणे मुंहिंजो मौत पको आहे, मां हीउ छा करे छॾियो। हाणे को न को वरी नई ट्रिक किरंदो, असद एसएचओ बि उनजे ख़िलाफ़ु थी चुको आहे। हाणे असद एसएचओ खे हटाइण जी कोशिशि कंदो, को न को तरीक़ो कंदो, को नओं दुश्मन पंहिंजो आणींदो या कुझु न को चकर किरंदो। ऐं काफ़ी दोस्त सोचे रहिया आहिनि छा इहा अचण वारी आख़िरी क़िस्त आहे? न दोस्तो, अचण वारी आख़िरी क़िस्त न आहे, बाक़ी ड्रामो आख़िरी ॾे वञी रहियो आहे। जी हाँ दोस्तों, आहिस्ता आहिस्ता ड्रामो हाणे आख़िरत ॾे वञी रहियो आहे। जो आख़िरी क़िस्त आहे हाणे आहिस्ता आहिस्ता ड्रामे जी कहाणी खुटंदी वेंदी ऐं पोइ ड्रामे जो एंड थी वेंदो। ऐं नवाब खान जॾहिं आख़िरी में मरंदो, उन मरण खां पोइ ड्रामे जो बि एंड थी वेंदो। लेकिन हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे, मां तव्हांखे बार बार हर वीडियो में चवंदो अचां थो, तकरार ड्रामे जो हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे। इन खां पोइ इहो आख़िरी स्पेल जीअं पूरो थींदो, ड्रामो ख़तमु थी वेंदो। काफ़ी दोस्त सोचींदा आहिनि यार स्पेल छा हूंदो आहे, उन्हनि खे मां वाज़े करे ॿुधायां दोस्तो, स्पेल चवंदा आहिनि 25 क़िस्तां जंहिंमें हूंदियूं आहिनि, 25 क़िस्तनि खे स्पेल चवंदा आहिनि। 25 खां 30 या 20 25 क़िस्तां जेके हूंदियूं आहिनि उन्हनि खे स्पेल चइबो आहे, ड्रामे जो क़िस्तां। यानी कंहिं ड्रामे में 10 स्पेल हूंदा आहिनि त 250 क़िस्त, या 15 स्पेल हूंदा आहिनि त 300 350 क़िस्त। यानी हिन जो हाणे टाइम पूरो थियण वारो आहे, हिन जी हाणे आख़िरी स्पेल हली रही आहे। काफ़ी स्पेल जा हली विया आहिनि, हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे। हाणे आख़िरी स्पेल जो बि आख़िरी क़िस्त आहिनि। दुलाब ड्रामे जी बि हाणे ईद ख़तमु थी चुकी आहे, शूटिंग फुल स्केल हलंदी ऐं उहो सोप सीरियल बि जीअं माना उनजो पहिरियों स्पेल मुकमिल थी वेंदो, वञी 20 25 क़िस्तां मुकमिल थींदियूं, पोइ उहो हलायो वेंदो ऐं पहिरियों स्पेल हलंदो त पोइ तकरार ड्रामे जो आख़िरी स्पेल ख़तमु, ड्रामो तकरार बि द एंड थी वेंदो। ऐं ॿियो वरी को न को ड्रामो दुलाब खां पोइ वरी ॿिए न कंहिं ड्रामे जी वरी शूटिंग स्टार्ट कई वेंदी। ऐं दुलाब ड्रामो हिकु बहितरीनु सोप सीरियल आहे, उहो बि तव्हांखे ॾाढो वणंदो। उन में बि सुठा अदाकार आहिनि, जीअं जीअं उनजे नालनि जी असांखे पूरी मालूमात मिलंदी उहा बि तव्हां सां शेयर कंदासीं ऐं तव्हांजे साम्हूं रखंदासीं दुलाब केतिरो ड्रामो सुठो आहे। दुलाब जो जेको आहे दोस्तो बहितरीनु ड्रामो आहे, दुलाब खे ॾिसो, इंतज़ारु कजो ऐं जॾहिं आयो त उहो तव्हां सां पूरी मालूमात शेयर कंदासीं। ऐं तकरार ड्रामे जी स्पेल जी माण्हू मोकिलींदो, लेकिन मूंसां ईंदो ई कोन, थुकी कान हणंदो नवाब खान खे। पोइ नवाब खान खे माण्हू चवंदा त मूंसां नथो अचे, अलाए केतिरा न्यापा तुंहिंजा असां ॾिना आहिनि। पोइ मूंसां जे करे नवाब खान सम्झी वेंदो त मूंसां बि नथो अचे, हू दुश्मन बि हिकु थी विया आहिनि, मीर बि चावल सां ॿधल आहे। छा मुंहिंजे लाइ दुश्मन को खॾु त नथा खोटे रहिया आहिनि, थी सघे थो मुंहिंजे लाइ को खॾु खोटे रहिया आहिनि। अहिड़े हिसाब सां नवाब खान परेशान थी वेंदो, होशियारु थी वेंदो, छाजे करे नवाब खान सां गॾु हाणे हिकिड़ो वक़्तु बीठो आहे, ॿिया सभु छॾे या मूंसां बि हाणे जो उन ते बि शक पइजी चुको आहे। मीर छॾियो, सिजावल, शेर अली सभु हिकु पासे थी विया, भावल जो बि वक़्त जे मथां शक अची वियो, भावल नवाब खान सां कॾहिं बि कोन ठहंदो। अहिड़े हिसाब सां नवाब खान सम्झी चुको आहे हाणे मुंहिंजो मौत पको आहे, मां हीउ छा करे छॾियो। हाणे को न को वरी नई ट्रिक किरंदो, असद एसएचओ बि उनजे ख़िलाफ़ु थी चुको आहे। हाणे असद एसएचओ खे हटाइण जी कोशिशि कंदो, को न को तरीक़ो कंदो, को नओं दुश्मन पंहिंजो आणींदो या कुझु न को चकर किरंदो। ऐं काफ़ी दोस्त सोचे रहिया आहिनि छा इहा अचण वारी आख़िरी क़िस्त आहे? न दोस्तो, अचण वारी आख़िरी क़िस्त न आहे, बाक़ी ड्रामो आख़िरी ॾे वञी रहियो आहे।
जी हाँ दोस्तों, आहिस्ता आहिस्ता ड्रामो हाणे आख़िरत ॾे वञी रहियो आहे। जो आख़िरी क़िस्त आहे हाणे आहिस्ता आहिस्ता ड्रामे जी कहाणी खुटंदी वेंदी ऐं पोइ ड्रामे जो एंड थी वेंदो। ऐं नवाब खान जॾहिं आख़िरी में मरंदो, मरण खां पोइ ड्रामे जो बि एंड थी वेंदो। लेकिन हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे। मां तव्हांखे बार बार हर वीडियो में चवंदो अचां थो त करार ड्रामे जो हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे। इन खां पोइ इहो आख़िरी स्पेल जीअं पूरो थींदो ड्रामो ख़तमु थी वेंदो। काफ़ी दोस्त सोचींदा आहिनि यार स्पेल छा हूंदो आहे। उन्हनि खे मां वाज़े करे ॿुधायां दोस्तो, स्पेल चवंदा आहिनि 25 क़िस्तां जंहिंमें हूंदियूं आहिनि, 25 क़िस्तनि खे स्पेल चवंदा आहिनि। 25 खां 30 या 20 25 क़िस्तां जेके हूंदियूं आहिनि उन्हनि खे स्पेल चइबो आहे, ड्रामे जो क़िस्तां। यानी कंहिं ड्रामे में 10 स्पेल हूंदा आहिनि त 250 क़िस्त, या 15 स्पेल हूंदा आहिनि त 300 350 क़िस्त। यानी हिन जो हाणे टाइम पूरो थियण वारो आहे। हिन जी हाणे आख़िरी स्पेल हली रही आहे। काफ़ी स्पेल जा हली विया आहिनि, हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे। हाणे आख़िरी स्पेल जो बि आख़िरी क़िस्त आहिनि। दुलाब ड्रामे जी बि हाणे ईद ख़तमु थी चुकी आहे। शूटिंग फुल स्केल हलंदी ऐं उहो सोप सीरियल बि जीअं माना हुनजो पहिरियों स्पेल मुकमिल थी वेंदो, वञी 20 25 क़िस्तां मुकमिल थींदियूं, पोइ उहो हलायो वेंदो ऐं पहिरियों स्पेल हलंदो त पोइ तकरार ड्रामे जो आख़िरी स्पेल ख़तमु ड्रामो तकरार बि द एंड थी वेंदो। ऐं ॿियो वरी को न को ड्रामो दुलाब खां पोइ वरी ॿिए न कंहिं ड्रामे जी वरी शूटिंग स्टार्ट कई वेंदी। ऐं दुलाब ड्रामो हिकु बहितरीनु सोप सीरियल आहे। उहो बि तव्हांखे ॾाढो वणंदो। उन में सुठा अदाकार आहिनि। जीअं जीअं जे नालनि जी असांखे पूरी मालूमात मिलंदी उहा बि तव्हां सां शेयर कंदासीं ऐं तव्हांजे साम्हूं रखंदासीं। दुलाब केतिरो ड्रामो सुठो आहे। दुलाब जो जेको आहे दोस्तो बहितरीनु ड्रामो आहे। दुलाब खे ॾिसो, इंतज़ारु कजो ऐं जॾहिं आयो त उहो तव्हां सां पूरी मालूमात शेयर कंदासीं। ऐं तकरार ड्रामे जी स्पेल जीअं ख़तमु थींदो पोइ ड्रामो पूरो एंड थी वेंदो। ऐं तकरार ड्रामे जा मतिलबु हिकिड़ो ही बहितरीनु सीरियल हुयो ज़िंदगी वांगुरु, लेकिन तकरार ड्रामो एंड जी तरफ़ वञी रहियो आहे। ॾुख तव्हांखे बि थींदो हूंदो। बहरहाल ड्रामो हाणे हर ॻाल्हि आहे 300 200 32 33 34 क़िस्तां अची चुकियूं आहिनि। त हाणे आख़िरी क़िस्तां बि जेको आहे वधि में वधि सां 15 20 क़िस्तां 30 क़िस्तां, ॿियो छा सम्झे न। 400 ताईं छिके विच में हिते कासे इन खे पूरो कंदा, वधीक न टपाईंदुसि। जी छाजे करे नवाब खान सां गॾु हाणे हिकिड़ो ई बख़्त बीठो आहे, ॿिया सभु छॾे या मूंसां बि हाणे जो उन ते बि शक पइजी चुको आहे। मीर छॾियो, सिजावल, शेर अली सभु हिकु पासे थी विया। भावल जो बि बख़्त जे मथां शक अची वियो। भावल नवाब खान सां कॾहिं बि कोन ठहंदो। अहिड़े हिसाब सां नवाब खान सम्झी चुको आहे हाणे मुंहिंजो मौत पको आहे, मां हीउ छा करे छॾियो। हाणे को न को वरी नई ट्रिक किरंदो। असद देसी चो बि उनजे ख़िलाफ़ु थी चुको आहे। हाणे असद देसी चो खे हटाइण जी कोशिशि कंदो, को न को तरीक़ो कंदो, को नओं दुश्मन पंहिंजो आणींदो या कुझु न कुझु चकर किरंदो। ऐं काफ़ी दोस्त सोचे रहिया आहिनि छा इहा अचण वारी आख़िरी क़िस्त आहे। न दोस्तो, अचण वारी आख़िरी क़िस्त न आहे, बाक़ी ड्रामो आख़िरी ॾे वञी रहियो आहे। जी हाँ दोस्तो, आहिस्ता आहिस्ता ड्रामो हाणे आख़िरत ॾे वञी रहियो आहे। जो आख़िरी क़िस्त आहे हाणे आहिस्ता आहिस्ता ड्रामे जी कहाणी खुटंदी वेंदी ऐं पोइ ड्रामे जो एंड थी वेंदो। ऐं नवाब खान जॾहिं आख़िरी में मरंदो, मरण खां पोइ ड्रामे जो बि एंड थी वेंदो। लेकिन हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे। मां तव्हांखे बार बार हर वीडियो में चवंदो अचां थो त करार ड्रामे जो हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे। इन खां पोइ इहो आख़िरी स्पेल जीअं पूरो थींदो ड्रामो ख़तमु थी वेंदो। काफ़ी दोस्त सोचींदा आहिनि यार स्पेल छा हूंदो आहे। उन्हनि खे मां वाज़े करे ॿुधायां दोस्तो, स्पेल चवंदा आहिनि 25 क़िस्तां जंहिंमें हूंदियूं आहिनि, 25 क़िस्तनि खे स्पेल चवंदा आहिनि। 25 खां 30 या 20 25 क़िस्तां जेके हूंदियूं आहिनि उन्हनि खे स्पेल चइबो आहे, ड्रामे जो क़िस्तां। यानी कंहिं ड्रामे में 10 स्पेल हूंदा आहिनि त 250 क़िस्त, या 15 स्पेल हूंदा आहिनि त 300 350 क़िस्त। यानी हिन जो हाणे टाइम पूरो थियण वारो आहे। हिन जी हाणे आख़िरी स्पेल हली रही आहे। काफ़ी स्पेल जा हली विया आहिनि, हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे। हाणे आख़िरी स्पेल जो बि आख़िरी क़िस्त आहिनि। दुलाब ड्रामे जी बि हाणे ईद ख़तमु थी चुकी आहे। शूटिंग फुल स्केल हलंदी ऐं उहो सोप सीरियल बि जीअं माना हुनजो पहिरियों स्पेल मुकमिल थी वेंदो, वञी 20 25 क़िस्तां मुकमिल थींदियूं, पोइ उहो हलायो वेंदो। ऐं पहिरियों स्पेल हलंदो त पोइ तकरार ड्रामे जो आख़िरी स्पेल ख़तमु ड्रामो तकरार बि द एंड थी वेंदो। ऐं ॿियो वरी को न को ड्रामो दुलाब खां पोइ वरी ॿिए न कंहिं ड्रामे जी वरी शूटिंग स्टार्ट कई वेंदी। ऐं दुलाब ड्रामो हिकु बहितरीनु सोप सीरियल आहे। उहो बि तव्हांखे ॾाढो वणंदो। उन में सुठा अदाकार आहिनि। जीअं जीअं जे नालनि जी असांखे पूरी मालूमात मिलंदी उहा बि तव्हां सां शेयर कंदासीं ऐं तव्हांजे साम्हूं रखंदासीं। दुलाब केतिरो ड्रामो सुठो आहे।
दुलाब जो जेको आहे दोस्तो बहितरीनु ड्रामो आहे। दुलाब खे ॾिसो इंतज़ारु कजो ऐं जॾहिं आयो त उहो तव्हां सां पूरी मालूमात शेयर कंदासीं। ऐं तकरार ड्रामे जी स्पेल जीअं ख़तमु थींदो पोइ ड्रामो पूरो एंड थी वेंदो ऐं तकरार ड्रामे जा मतिलबु हिकिड़ो ही बहितरीनु सीरियल हुयो ज़हर ज़िंदगी वांगुरु, लेकिन तकरार ड्रामो एंड जी तरफ़ वञी रहियो आहे। ॾुख तव्हांखे बि थींदो हूंदो। बहरहाल ड्रामो हाणे हर ॻाल्हि आहे 300 200 32 33 34 क़िस्तां अची चुकियूं आहिनि। त हाणे आख़िरी क़िस्तां बि जेको आहे वधि में वधि सां 15-20 क़िस्तां 30 क़िस्तां ॿियो छा सम्झे न 400 ताईं छिके विच में हिते कासे इन खे पूरो कंदा, वधीक न ट पाईंदुसि ज़हर ज़िंदगी वांगुरु। अहिड़े हिसाब सां दोस्तो वीडियो पुॻो पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। वीडियो जेसीं ताईं तव्हां ॾिठो आहे त लाइक करे छॾियो वीडियो खे, दोस्तनि सां बि शेयर कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त इन खे बि करे छॾियो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।